ब्रेकिंग न्यूज़ आहे मां शेयर करें। डॉक्टर आकाश अंसारी के कत्ल कंदड़ हंज वरतल पुट अदालत में पेश किया वियो आहे। पुलिस विशाल लतीफ़ के दहशतगर्दी टोड़ अदालत में पेश करे छॾियो। तफ़सील मालूम कंदासीं आवाज़ जे रिपोर्टर साकिब कुबर खां। जी साकिब, वधीक कहिड़ा तफ़सील आहिनि, अपडेट कजो। मामा के ॿुधण वाला त डॉक्टर आकाश अंसारी के कत्ल कंदड़ संदसि हंज पालियल जेको पुटु आहे उनखे अॼु दहशतगर्दी तौरु अदालत में पुलिस जेको आहे उहो पेश करे छॾियो आहे ऐं पुलिस जो चवणु आहे त अॼु हिते पेश करण सां असां रिमांड लाइ हिते पेश कयो आहे। ऐं पुलिस पारां ॿुधायो पियो वञे त असां 14 ॾींहंनि जी जेका आहे उहा अपील कई आहे त असां 14 ॾींहंनि जो रिमांड ॾिनो वञे, पर अञा ताईं रिमांड नाहे मिली सघियो केतिरनि ॾींहंनि जो। पुलिस जो चवणु आहे त रिमांड वठण बाद जेको आहे असांखे मुख़्तलिफ़ रुखनि खां जेको आहे हिन खां जेको विशाल लतीफ़ आहे इन खां मुख़्तलिफ़ रुखनि खां असांखे जांच करणी आहे, जंहिंजे करे असां हिते अदालत पेश कयो आहे। ऐं जीअं रिमांड मिलंदो त वधीक जेका आहे उहा जेका आहे असां हिन खां मुख़्तलिफ़ रुखनि खां जेको आहे उहा जांच कंदासीं, पर अञा ताईं जेको आहे उहो केतिरनि ॾींहंनि जो रिमांड आहे इहो अञा ताईं ख़बर न पइजी पई आहे। जी ठीकु आहे, तव्हांजी महिरबानी साकिब अपडेट करण जे लाइ।